हाँ सारंग, मूंखे हितां वठी हल, न त मुंहिंजो हशर बि मुंहिंजी भेण जीअं थींदो हिते। छा सोरठ जी अछर? मूंखे ॿुधाए छा थियो आदि सोरठ सां? बाबा वॾो ज़ालिम आहे। अधी सोरठ खे मारियो अथई, उनखे कुटियो अथई ऐं चाचा संगार खां ॾे छॾियो आयो आहे हुनखे। चाचा त बाबा खां वधीक ज़ालिम आहे। छा तोखे अञा ॿियो चाचो बि आहे सिंगार खान? हा, उहो त बाबा खां वधीक ज़ालिम आहे, जेको बाग़ बचरा में रहंदो आहे। इहो त ॾाढो ग़लति थियो आहे, पर इहो त ॿुधाए तुंहिंजे बाबा आदि सोरठ सां ईअं छो कयो? सोरठ बि मूं वांगुरु इश्क कयो आहे सारंग। इश्क? अति सोरठ कंहिंसां इश्क कयो अथई? अदा सांवल सां। सांवल सां? हा सारंग, तोखे ख़ुदा जो वास्तो अथई, मूंखे तव्हां वठी हल, न त बाबा मूंखे बि होॾां छॾे ईंदो। ऐं चाचा संगार खान वॾो ज़ालिम आहे, मूंखे मारे छॾींदो। भला ॻाल्हि त ॿुध, तुंहिंजे मुंहिंजे प्यार जी तुंहिंजे बाबा साईं खे ख़बर पइजी चुकी आहे छा? न न, फ़िलहाल त बाबा खे मुंहिंजी का बि ख़बर न आहे। पर जे बाबा खे ख़बर पई ऐं असांखे ॾिसी वरितई त नाहक थी वेंदो, ॿिन्हिनि खे मारे छॾींदो।